बुधाई त मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार जो अदब मुझो बेनियाज रब कीअं बुधाए रहियो आहे। अगर आयत समझ में अची वेंदई त इंशाअल्लाह ताला तुझी दिल जी इया पाया पलटजी वेंदी। जंहिं इरादे सां ईंदो आहे उहो इरादो तब्दील करे हकीकी दीवानो बणजी वेंदई। अल्लाह जे पाक कुरान करीम जी तिलावत बुध या अय्युहल्लज़ीन आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहर बादिकुम लिबअदा अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून। अजकल तमाम घट नातू पढ़ंदो हाँ चाहे रुगी दिल चवंदी आ त रब जो कुरान पढ़ा, अल्लाह जो कुरान पढ़ा। मुसलमान रब जो कुरान बुधो, जिंदगी ते भरोसो ना है। मन इए याद कयो ता हा यार को त सुन्नी असा जो एड़ो दीवानो हुयो जेको रुगी चवंदो त कुरान पढ़ा त अल्लाह जी मखलूक बुध। अल्लाह जे ज़ात जा बानो अल्लाह फरमायो केडी मल हुकुम थियो हो मुझो मदीने जो साईं वेठो आ, अबू बकर सिद्दीक सुहणो बि वेठो आ, उमर फारूक दिलबर भी वेठो आ, उस्मान ज़िन्नूरैन भी वेठो आ, अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा भी वेठो आ, बिलाल भी वेठो आ, तलहा भी वेठो आ, जुबैर भी वेठो आ, अण खुट मुझे हुजूर जा सहाबी वेठा हन। रब कुरान जी आयत नाज़िल तो फरमाए। थोड़ो अञा भी शाने नुज़ूल बुधाई त कुरान जी आयत केडी मल लथी कीअं लथी पो गौर कजा। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुजूर में हिकड़ा परे परे खां सहाबी आया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जे इलाइके मां दीन जे पैगाम जे लाइ कहे पांजे प्यारे सहाबी जो इंतखाब फरमायो। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हां वेहो उहे बेगी रहा। अबू बकर सिद्दीक चयो मुझा आका फलाणो सहाबी एलहू जेला मुनासिबा। सैयदना उमर फारूक थोड़ो जलाली तबियत जो हुयो, उन विच में मुदाखलत कंद करे चयो उहो न फलाणो सहाबी जो हुजण जरूरी आ। इए कहीं बे सहाबी भी पंहिंजे राय ॾिनी। हुजूर जा सहाबी केर? हुजूर जा मौलाना तू तन्या कच्चे बेदे माई बाहर कोन निकतो हई। ए तो हुजूर जा सहाबी महफिल मुझे मुस्तफा जी उते वेठा हन। हुजूर जा सहाबी उहे सहाबी जन जे पैर जे मट सजी दुनिया जा वली गड तने भी नथी सकी। हुजूर जे हिक सहाबी जे पैर जे मट दुनिया जा वली नथी सकन। उहे मुझे हू त जलीलुल क़द्र मुझे हुजूर जा सहाबी मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आडो सहाबा राय ॾियण शुरू कई। कॾहिं कॾहिं इए थी वेंदो आ हीअ ॻाल्हि हीअं, ॿियो चवंदो इए न हीअं। बस अञा ॿिन टिन सहाबिन ॻाल्हायो, मुझे रब खे ॻाल्हि कान वणी, मुझे अल्लाह के गाल कान वणी। अल्लाह इन कुरान करीम जे आयत जो नुज़ूल फरमायो ओ ईमान वारो या अय्युहल्लज़ीन आमनू ऐ ईमान वारो ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। ॾाढिया न ॻाल्हायो, ॾाढिया न ॻाल्हायो, तहां जो ॻाल्हाइण मुझे महबूब जे ॻाल्हाइण खां मथे न थी वञे।
इश्क मुस्तफा जो सेखारियो तो मुझे रब सेखारियो मुझे बेनियाज रब फरमायो पंहिंजे ॻाल्हाइण के हेठ कयो मुझे महबूब जे दरबार में बैठा हो कंहिंखे रब सेखारे रहियो आहे कंहिंखे रब चई रहियो आहे जो जन जे आॾो मुझे मुस्तफा जन्नत जूं टिकेटूं विरहाए चुको आहे जन के हुजूर जन्नत जूं बिशारतूं ॾेई चुको आहे उन्हनि जे आॾो कुरान करीम जे आयत जो नाज़ूल थियो आहे ॾाढा न ॻाल्हायो किथे तव्हांजो आवाज़ मुझे महबूब मुस्तफा जे आवाज़ खां मथां न थी वञे कजहर बादिकुम लिबादिल मुझे महबूब जे साम्हूं इएं न ॻाल्हायो जीअं तव्हां हिक ॿिए सां पंहिंजे मुंहं सां कचहरियूं करे ॻाल्हाईंदा हो दरबारे मुस्तफा में अचो त आवाज़न के पस्त करे छड़ियो पंहिंजी ज़ुबान के खोलियो न जेसिताईं मुझो महबूब न पूछे तेसिताईं ज़ुबान के बंद रखो अॻियां अल्लाह जे कुरान छा चयो अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून मुझे बेनियाज़ रब फरमायो इए न ॻाल्हायो जीअं हिक ॿिए सां मुसदा हो ये दरबार मुझे महबूब जी दरबार आ किथे इए न थिए अन तहबत अमालुकुम तव्हां जे सभिनी नेकिन खे मां साड़े खाक न करे छॾियां रब जो कुरान बुध मुसलमान तव्हांजे नेकिन के इए साड़े खाक न करे छॾियां अॻियां जुमलो कुरान जो बुध व अंतुम ला तशउरून ऐं तव्हांखे ख़बर बि न पवे त असां जूं नेकियूं ख़त्म थी वयूं ऐं तव्हां जूं नेकियूं सड़ी सुकियूं हुजनि हाणे इन आयत करीमा जे अंदर मुफस्सिरीन इकराम जेका वज़ाहत लिखिया उहा इहा लिखिया त हुजूर जा सहाबी त हुया ई अदब वारा एतरो अदब वारा हुया जो इन आयत जो जॾहिं नुज़ूल थियो हिकिड़ो बोड़ो सहाबी हुजूर जो वेठो हो जेको कननि खां घटि ॿुधंदो हुयो जेको ॿुधंदो घटि आहे उहो ॻाल्हाईंदो बि ॾाढिया आहे उन जीअं जो ॿुधो उन जे दिलि में ख़्याल आयो मां कननि खां बोड़ो हां मतां मूं ॾाढिया ॻाल्हायो हुजे ज़ारो कतार रोई करे पंहिंजे घर में वियो पंहिंजे पुटड़नि के सॾु करे चई त घोड़नि जे इस्तंबोल में मूंखे रसन सां ॿधी छॾियो घोड़नि जे विच में पाण खे ॿधराए छॾियईं ज़ारो कतार रोई रहियो आहे ओ मुंहिंजा रब मूंखे माफ़ कर मां बोड़ो हां शायद मूं ॾाढा ॻाल्हायो आहे जंहिंजे करे मुंहिंजा रब तूं नाराज़ थी वियो आहे हे हुजूर जे सहाबा जो इश्क ऐं मुहबत आहे ज़ारो कतार रोई रहियो आहे ज़ारो कतार रोई रहियो आहे हिकड़ो ॾींहुं गुज़रियो मस्जिद नबवी में कोन आयो ॿिए ॾींहुं या टे ॾींहुं मुझे मुस्तफा करीम पुछो मुझो फलाणो सहाबी कोन आयो आ या रसूल अल्लाह उन हिन ॻाल्हि जे करे कुरान करीम जी आयत नाज़िल उन डप खां त मां बोड़ो हां मतां मुंहिंजे करे नाज़िल थी हुजे मूं मतां यो जुर्म कयो हुजे पंहिंजे पाण खे घोड़नि में ॿधराए छॾियो अथई हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा खे मोकिलियो वञो वञी मुझे दीवाने खे वठी अचो जीअं उहो आयो रोई अर्ज़ तो करे आका मूंखे माफ़ी मिले मुझे मदीने जे मीर फरमायो तुंहिंजो कोई कुसूर नाहे मुझो अल्लाह तोखां एतिरो राज़ी आ जो मुझो अल्लाह तोखे इज़्ज़त जी ज़िंदगी बि ॾींदो पर दमे आख़िर मुझो रब तोखे शहादत वारो मौत नसीब फरमाईंदो
मुफस्सिरीन किराम लिखन था त अल्लाह ताला जे इन राज मां आशिकन हिकड़ो इहो राज वरतो त मुझे रब के खबर हुई हुजूर जा सहाबी त दीवाना मस्ताना हन उहे त मुझे महबूब जादो जान बच्चा कुर्बान करण वारा हन पर हुजूर अल्लाह के खबर हुई वो जमानो ईंदो जो मानू जुबान दराजी कंदा पंहिंजा आवाज हुजूर जे हुक्म खां मथाहू करे ये मैकू फाड़े वठी डेस्कुन ते जब लठियूं हणदा वठी मुक्कू हणदा पंहिंजा शोला बयानी करण जे लाइ मुझे मुस्तफा जे अदब जो ख्याल न रखंदा उन्हनि जे लाइ अल्लाह फरमायो त उन्हनि जूं नेकियूं मां ख़त्म करे छॾींदुसि उहे इहे समझदा असां मौलवी हूं असां कारी हूं असां हाफ़िज़ हूं असांजा हेॾा मदरसा हन असां हेतिरो पिनियूं आ असां हेतिरो गॾु कयो आ हेतिरियूं मस्जिदियूं हेतिरा मदरसा हो इन में ख़ुशि हूंदा छो त रब थो चवे नेकियूं ख़त्म करे छॾींदो मान पर व अंतुम ला तशूरून उन्हनि जे दिमाग़ ते इन गाल के पहुंचण ही कोन ॾींदुसि त हुननि जो शऊर थिए त असांजूं नेकियूं ख़त्म थी वयूं आहिनि छाजे करे जो अल्लाह फरमाए थो त मां अल्लाह बेअदब खे कॾहिं बि मुआफ़ करण जो इरादो नथो रखो बेअदब के कदे भी मुआफ करण जो इरादो न रखा ज़ानी हुंदो शराबी हुंदो गुनहगार हुंदो तव्हां ॾिसो त उनखे अल्लाह तौबह जी तौफीक ॾींदो आ पर जेको न बेअदब हुंदो आ उहो बेअदब मुझे मदीने जे मीर जो हुजे या हुजूर जे सहाबा जो हुजे या हुजूर जे आल जो हुजे बेअदब हुंदो आ जेको बेअदब हुंदो आ मुझो अल्लाह कदे भी उनखे निदामत वारी जिंदगी कोन ॾींदो आ छो त बेअदब मुझे खुदा के कोन वणंदो आ गुनहगार केॾो भी हुजे रुगी रोई चंदो मुंहिंजा मालिक मूंखे मुआफ़ कर रब चंदो मुआफ़ करे छॾियो मैं ॿियो घुर तोखे छा घुरिजे गुनहगार हुजण अलग शय बेअदब हुजण अलग शय वो भले नमाज़ूं पढ़े भले खैरात जेको वणे सो करे इन करे मुंहिंजा दोस्त खुदा जे वास्ते बेअदबी खां बचजा पर मां त इहो ऐलान चैलेंज तो कयां अल्हम्दुलिल्लाह पूरी दुनिया जे अंदर अगर का जमायत आ त उहा सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट जी जमायत आ महबूबे सुबहानी जी जमायत आ जेका 11 करण वारी आ ऐं 12 करण वारी ओहे मुरीद सजन साईं जा हुजन या मशोरन वारे साईं जा हुजन या कहीं भी अल्लाह जे कामिल वली जा मुरीद हुजन लेकिन जन जे दिल में पीरान पीर जी निस्बत आ जन जे दिल में पीरान पीर दिल पर दस्तगीर जो प्यार आ ओहे गुनहगार थी सकन था नमाज़ुन में सुस्त थी सकन था पर बेअदब कदे न था थी सकन न हुजूर जे जात जा न हुजूर जे सहाबा जा न हुजूर जे आल जा कुछ भी थी वने अहले सुन्नत हुजूर जे बचड़न जे मथा कदे भी न कीचड़ उछलाइंदो न बर्दाश्त कदो कुछ भी थी सके सुने अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद हुजूर जे चैन यारन जे मथा न कीचड़ उछलाइंदो न बर्दाश्त कंदो जेको गुलामन जे मथा जान कुर्बान कंदो हो मुस्तफा जे मथा बयान किए न सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से मातो के दिल जे गहराइन सा मुझा दोस्त दावत हो दिया ई खुदा जी मखलूक भरी पया खुली पई थी वञ वञी तो फिरकन के गोल के मुझे मुस्तफा करीम जे बचड़न सा बुग़्ज़ रखण वारा सैयदना अबू बकर सिद्दीक जो नालो वठ त गुलाब जे गुल जियां टिड़न शुरू कंदा सैयदना उमर फारूक जो नालो वट गुलाब जे गुल जियां टिड़न शुरू कंदा सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जो नालो वट गुलाब जे गुल जियां टिड़न शुरू कंदा पर जदे मौला कायनात मौला अली मुश्किले कुशा शेर खुदा जो नालो वट उनन जा चेहरा मुरझी विंदा हेडे होडे निहारण शुरू कंदा ये लगंदो आ जण को पहाड़ इनन जे मथा किरी पयो आ या हकीकत है या न सच चो सच चे यार रुसे त रुसण दे फणीअ ॾींदे वार खुसे त खुसण दे मुंहिंजा दोस्त हालांकि मुझे मदीने जे घोट फरमायो आ मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आ त जे कदे मोमिन ऐं मुनाफिक में तव्हां के फर्क ज़ाहिर करणो आ कीअं ख़बर पवे त मोमिन कहिड़ो आ हदीस जो हवालो ॾींदो हला जॾहिं मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व
आलिही वसल्लम जे मस्जिद नबवी में मुनाफिक हुंदा होया ज़ाहिरी तौर ते हीअं नमूनेबाज़ी कंदा होया पंहिंजे मुंहं सां चवंदा होया ख़बर त इहा बि कान अथसि त असां हेॾी मुखालिफ़त था कयूं उन्हनि खे कहिड़ी ख़बर त रहमतल लिल आलमीन ढकियो वेठो आहे। हिको अहिड़ो ॾींहुं आयो जो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिही वसल्लम फरमायो ओ फलाणा पुत्र फलाणे जा मुनाफिक उथी भी फलाणा पुत्र फलाणे जा मुनाफिक उथी भी हुजूर उन्हनि जा नाला पीर जा नाला खणी उथारिया। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो जॾहिं मां उहो मंज़र ॾिठो मां बहराड़ीअ जे रहण वारो हुयुसि ऐं मुंहिंजा दोस्त मोहम्मद रफीक ऐं सजण ऐं मुंहिंजा दोस्त फ़कीर क़ुर्बान अली मेतला गौर सां हीअ ॻाल्हि ॿुध मुंहिंजे मदीने जे मीर जे ग़ुलाम हज़रत साद बिन अबी वक़ास अर्ज़ कयो त मुंहिंजा आका मां झंगई जबलन में रहण वारो हां मुंहिंजा मुस्तफ़ा तव्हां त मुनाफ़िकनि खे सुञाणे वरितो या रसूल अल्लाह असांखे कीअं ख़बर पवे त मुनाफ़िक कहिड़ा मोमिन केरा त मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिही वसल्लम हज़रत साद बिन अबी वक़ास के फरमायो मां मुस्तफ़ा तव्हां के ॾस थो ॾियां कहिड़ो ॾस थो ॾियां जॾहिं तव्हांखे मोमिन ऐं मुनाफ़िक जे विच में पहचान करणी हुजे त मुंहिंजे भाउ अलीअ जो नालो गौर सां वठो अली अली करण शुरू कयो अलीअ जो ज़िक्र करण शुरू कयो अलीअ जी तारीफ़ करण शुरू कयो मुझे मदीने जे मीर फरमायो ऐं वरी पोइ ॾिसण शुरू कयो जंहिंजो चेहरो चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदो वञे पक समझो त इहा मोमिन जी निशानी आहे पर जे उन जो चेहरो मुरझी वञे त मां मुस्तफ़ा तो ॿुधायांव त इहा ई मुनाफ़िक जी निशानी आहे। याद रखी छॾ मोमिन ऐं मुनाफ़िक जी निशानी ॻोल्हणी थई न त मुंहिंजे सुहिणे अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा जो ज़िक्र कर ऐं जॾहिं ज़िक्र करी तूं ख़ुदि सोच न त ज़िक्र तूं शेर ख़ुदा जो थो करी अॻिले खे तकलीफ़ छो थी पुछे सादन लफ़्ज़नि में चवां या हदीस पढ़ां या हवालो ॾियां जीअं चवी थी कयां मुझे मदीने जे फरमायो ला युहिब अलीयम मुनाफिकुन वला युबग़िदुहु मुमिन मुनाफिक कॾहिं बि मुझे अलीअ सां प्यार कोन कंदो कॾहिं बि कोन कंदो कुछ भी थी वजे मुनाफिक शेरे खुदा सा प्यार को न कंदो नाले ॿुधण सां बूत ख़राब थींदो या महफ़िल मां उथी वेंदो या पेट में मरोड़ो पवंदुसि या दोस्ती यारी छॾे वेंदो वरी मोमिन कॾहिं बि शेरे खुदा सां बुग़्ज़ को न रखंदो मूंखे ॿुधाए त अहले सुन्नत में दिलबर दस्तगीर जा मुरीद अली अली कंदा आहिनि या को न कंदा आहिनि। मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो लगा दो मिल के सब नारा जो अली मौला अली मौला अली मौला अली मौला पुकारूं मैं अली मौला तुम्हें क्यों दर्द होता है पुकारूं मैं अली मौला तुम्हें क्यों दर्द होता है अरे नबी ने खुद पुकारा है अली मौला अली मौला अली मौला अली मौला। तस्वीर जे बेरुख दे अच
हे तस्वीर जो हिकड़ो रुख बुधी तस्वीर जे बे रुख दे अच अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हु उहो मुझे मुस्तफा करीम जो दीवानो परवानो आ जे जेला मुझे मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफा सभिनी जा थोरा लागे छड़िया पर हिजरत वारी रात जो थोरो ऐ अबू बकर सिद्दीक तो के उन जो अजर मुझो रब पाण ता फरमाइंदो हकचारिया सैयदना अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हु जी उहा ज़ाता जेके मुझे मदीन जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे ज़ाहिरी बीमारी जे सूरत में सडड़ो करे फरमायो अबू बकर हलिया मां मुस्तफा जे मुसल्ले ते भी नमाज पढ़ा अजीज़ान मन असा अहले सुन्नत सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे गुलामन जो अकीदो इहो आ त बैतुल मुक़द्दस में मस्जिद अक़सा में मेराज जे रात अल्लाह तमाम अंबिया के पोया करे मदीने जे मीर के इमाम बनायो वा वरी मस्जिद नबवी में मुझे मुस्तफा तमाम सहाबा के पोया करे अबू बकर सिद्दीक के इमाम बनायो ऐ मुझा दोस्त अजीज याद रख सैयदना सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु जी उम्र 63 वरह सैयदना अबू बकर सिद्दीक रोई दुआ घुरंदो हो ओ मुझा करीम रब मुखे वधीक उम्र न ॾिजानी त मुझे यार जे निस्बत वारी ॾिजानी मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र 63 वरह सैयदना अबू बकर सिद्दीक जी उम्र 63 वरह मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम के दुनिया छड़न का पहरी 3 ॾींह बुखार हुयो सैयदना अबू बकर सिद्दीक के भी 3 ॾींह बुखार हुयो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सूमर जे ॾींह दुनिया छड़िया मुझे सिद्दीक अकबर भी सूमर जे ॾींह दुनिया छड़िया मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम के आखिरी 3 ॾींह बुखार वारी सूरत में अम्मा आयशा सिद्दीका दंदड़ के कौरड़ो करे दी दिया उहाई अम्मा आयशा सिद्दीका सुने सिद्दीक अकबर के भी दंदड़ कौरड़ो करे दी दिया ऐ सुन्नी तो के किरोने मुबारक ऐ दिल पर दस्तगीर जा मुरीद तो के अणखुट मुबारक जो अल्लाह जे ज़ात तुझे सीने में इश्क मुस्तफा भी दिनोआ मोहब्बत आले रसूल भी दिनिया त अकीदत असहाबे रसूल भी दिनिया पांजे पान ते नाज कर पांजे किस्मत ते नाज कर मुझा दोस्त अजीज तकरीर जो मौजू अलाए केडो निकरी वयो दोनों जवानी के मस्ती में चूर न तेरा कसूर न मेरा कसूर लेकिन याद रखी छद सैयदना अबू बकर सिद्दीक हुजे या सुहणो उमर फारूक हुजे या सुहणो उस्मान ज़िन्नूरैन हुजे टई मुझे यार मदीने जे ताजदार जा प्यारा हन अन्या तो के जेकॾहिं सौली सिंधी में खोले खोले साफ करे दिया त मुझे मुस्तफा जो अरशन ते नालो अहमद फर्श ते नालो मुहम्मद अरशन ते नालो गाला अरशन ते नालो अहमद फर्श ते नालो मुहम्मद गौर कर अहमद में भी हरफ 4 त मुहम्मद में भी हरफ 4 अरशन ते अहमद